कंबर जे यूनियन काउंसिल आबरी जे पीपी सां लाॻापियल चेयरमैन वकील कामरान अली गोड़ डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त यूसी खे माहवार 10 लाख रुपया मिलनि था, जंहिंमां मुलाज़िमनि जूं पघारूं कढण बाद हर महीने 3.5 लाख रुपयनि जी बचत थिए थी, जिन मां मुख़्तलिफ़ ॻोठनि में 100 सोलर प्लेटूं पार्टी अॻुवाणनि ऐं चूंडियल नुमाइंदनि जे मौजूदगी में ॾिनियूं आहिनि। हैंड पंप बि हणाया आहिनि। हिन चयो त मुंहिंजे यूसी जा पीपी सां लाॻापियल 2 काउंसलर असलम मीरानी, अरबाब अली मुगेरी मूंखे ब्लैकमेल कंदे हर महीने पैसा ॾियण जी घुर करे रहिया आहिनि। इनकार ते मूं ख़िलाफ़ एहतिजाज करण समेत सोशल मीडिया ज़रिए नाज़ेबा ॿोली इस्तेमालु करे मुंहिंजी साख खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिश करे रहिया आहिनि, जंहिंजी मां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियां थो। हिन पीपी क़यादत खे अपील कई त मूं ख़िलाफ़ थींदड़ साज़िश जो नोटिस वठी मामले जी इंक्वायरी कराई वञे। उन मौक़े ते यूसी जो वाइस चेयरमैन बि साणनि गॾु हुयो। कैमरामैन शोएब अमन सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल, कंबर शदाद कोट।